अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाज न्यूज़ का कदाम आया संझा सैयद हल्ला से हेडलाइंस तरफ। इस्लामाबाद एहतसाब अदालत जो अगूणो जज अरशद मलिक कोरोना वायरस बिगे लाडाणो करे पियो। अरशद मलिक कोरोना वायरस बिगे अस्पताल में दम ॾिनो। अगूणो जज अरशद मलिक हफ़्ते खां वेंटिलेटर ते हो। अगूणे जज अरशद मलिक नवाज शरीफ खे सज़ा बि ॿुधाई हुई। सिंध जो नाले वारो अदीब मोहक़िक़ ॾाहो ऐं तालीमी माहिर प्रोफेसर कलंदर शाह लखियारी 80 वरियनि जी ॼमार में कोरोना वायरस बिगे लाडाणो करे वियो। कलंदर शाह लखियारी कराची जे अस्पताल में दम धणी हवाले कयो। संदसि मड़ मीरपुर बठोरो लॻ ॻोठ अहमद खान ज़ोर में अबाणे कब्रिस्तान हैदर शाह में मिठी माव हवाले कयो वेंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट अगूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ खे इश्तिहारी करार ॾियण जो लिखत में हुक्मनामो जारी करे छॾियो। जस्टिस उमर फारूक ऐं जस्टिस मोहसिन अख्तर कियानी 3 सुफ़्हनि ते बदल हुक्मनामो जारी कयो। अदालत तरफ़ां नवाज शरीफ खे अल अज़ीज़िया ऐं विनफील्ड रेफरेंस में इश्तिहारी करार ॾिनो वियो। वज़ीर आज़म इमरान खान कोरोना वबा खे मुंहुं ॾियण लाइ 10 नुकाती एजेंडा पेश करे छॾी। वज़ीर आज़म जो चवणु आहे त कर्ज़नि में रिलीफ कोरोना जे ख़ात्मे ताईं जारी रखियो वञे। ग़रीब मुल्कनि जा कर्ज़ माफ़ ऐं पुठिते पयल मुल्कनि लाइ कर्ज़नि जी आसान सहूलियत ॾिनी वञे त जीअं कोरोना खे मुंहुं ॾेई सघिजे। कोरोना खे मुंहुं ॾियण लाइ $500 अरब जो पैकेज मुख़्तिस कयो वञे। मुल्क में कोरोना की ॿी लहर शिदत इख्तियार करे वई। वायरस वधीक 55 मरीज़नि जो हयातियूं गिरकाए वियो। 3262 नवां केस ज़ाहिर। सॼे मुल्क में अॼु कोरोना खां बचाव लाइ दुआ जो ॾींहुं मल्हायो पियो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में स्मार्ट लॉकडाउन। हैदराबाद, खैरपुर, सखर, घोटकी, लाड़काणो, सांघर, टंडो मोहम्मद खान, उमरकोट, गाज़ी अमन, टंडो मोहम्मद खान, शेख विरकियो में कारोबारी मरकज़ बंद। रुगो मेडिकल स्टोर्स ऐं आम वाहपे जी शयुनि जा दुकान खुले। सिंध हाई कोर्ट बेटन दे वफ़ाक़ी वालार वारे मामले ते बिना देर ॿुधणी लाइ दरख़्वास्त दाख़िल। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो त अटॉर्नी जनरल अदालत में ख़ातिरी कराई हुई त सिंध सरकार ऐं बाग़िल धुरियुनि सां मुशावरत खां सवाइ बेटन ते को बि कमु न थींदो। दरख़्वास्तदार तरफ़ां केस ते बिना देर ॿुधणी करण जी इस्तदा कई वई। सिंध हाई कोर्ट में इस्लाम क़बूल करे शादी कंदड़ आरज़ू फातिमा केस जी ॿुधणी। वालिदैन आरज़ू फातिमा जी हवालगी लाइ दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। अदालत रिमांड ने चयो आहे त आरज़ू फातिमा वालिदैन ॾांहुं वञणु चाहे थी त पाण दरख़्वास्त ॾे। मुलाक़ात ते पाबंदी नाहे। आरज़ू फातिमा चाहे जंहिंसां मिली सघे थी। वकील बयानी ने चयो आहे त आरज़ू जे दारुल अमान में सही तरह सां सार संभाल नथी लही वञे। थर पार्कर में गोरहारी हेड़ी जो शिकार। नंगल पार्कर जे ॻोठ भीमराव जे झंग में अरब शहज़ादनि जे मैनेजर ऐं ॿियनि शिकारियुनि हथां गोरहारी हिरणी खे गोलियुनि जो खाज बणाए मारे छॾियो। झंगली जीवत खाते मरी वियल हिरणी ऐं उन जो बचो हथु नओं कोटला ॻोठ बचल सूमरो में ज़हरीलो खाधो खाइण सबबि वधीक 2 ॿार फौत। सिविल अस्पताल हैदराबाद में वधीक 2 ॿारनि जे फौत थियण खां पोइ फौतुनि जो अंग 4 थी वियो। हैदराबाद अस्पताल में दाख़िल 6 ॼणनि जी हालत नाज़ुक। बेहोश थियल 12 ॼणनि जो सिविल अस्पताल मिठी में इलाज हलंदड़। बिरशा जे कच्ची आबादी में अणॼातल हथियारबंदनि जो घर ते हमिलो। नौजवान मोहम्मद सलीम पलाल खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। संदसि अमर सख़्त ज़ख़्मी अस्पताल दाख़िल। सकरन में जो दलील डेरो वटि बस जो मोटरसाइकिल खे टक्कर। 2 औरतूं फौत थी वयूं। फौतुनि में रज़ा उनड़ ऐं हीर उनड़ शामिल। नवाबशाह अस्पताल मुंतकिल। जामशोर वेझो मड़ खणी वेंदड़ एम्बुलेंस ट्रक सां टकराइजी वई। हिकु ॼणो फौत, हिकु ज़ख़्मी। दरिया खान मरी वेझो बि कार ऐं मोटरसाइकिल जे टक्कर में 4 ॼणा ज़ख़्मी। नवाबशाह मुंतकिल।
आवाज़ थी वेसर ते सिंधी सकाफ़त जी वारिस सदा आबाद हुजे जे सिरे हेठि 6 डिसंबर ते सकाफ़ती ॾिहाड़ो लाइ तयारियूं उरूज ते पहुची वियूं। आवाज़ टीवी तरफ़ां ख़ुसूसी प्रोग्राम में भी सकाफ़ती रंग झरकी पिया। सिंध सकाफ़ती रंगनि में रंगजी वई। हर वाहिड़ रस्ते में मच सुघड़ कचहरियूं रैलियूं ऐं तक़रीबूं मुनक़िद करण जो सिलसिलो जारी। क़ौमी गीतनि ते झुमरियूं कचहरियुनि में शाइरनि सुघड़नि ऐं फनकारनि पारां फन जो मुज़ाहिरो करे सिंध अमड़ खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी।